ईअं न मर न मच्छ चए सदर लहर समुंड जी राऊं रंग जा रछ चए छाड़ वई छछ उड़ा अॻाऊं थियो। जेकी हीउ जेको आहे जेको तूं सम्झी थो मांगर मच्छ सां जहिड़ो करिणो आहे त पोइ हीउ जेको आहे सो नंढड़े पाणी में जेको आहे सो तूं ढेंढ बीठो मारी इन सां जेको आहे सो मांगर मच्छ कोन मरंदो उन सां। मांगर मच्छ मारण जे लाइ तोखे जेको आहे सदर तोखे ख़तरनि जी ख़बर हुअणु खपे। लतीफ़ साईं दुनिया खे थो चवे त जेकॾहिं तव्हांखे हिन सिस्टम खे मटाइणो आहे जेकर तव्हां मांगर मच्छनि जो मुक़ाबिलो करणु था चाहियो त पोइ मुंहिंजी हीअ ॻाल्हि ॿुधो। ईअं न मर मच्छ जीअं झुगा पाईं झोल में नंढे पाणी में जीअं झुगा ऐं झुग झुगा माना नंढे पाणी में की सदर लहर समुंड जी राऊं रंग जा रछ चई समुंड जी जेका लहर आहे जेका दरिया जी जेका लहर आहे उहा जेका तमामु जेका सगारी आहे तंहिंजे करे जेको आहे जेके रसा जेके तुंहिंजा आहिनि इहे राऊं ऐं जेके रछ जेके आहिनि उन्हनि खे रंग ॾिजे छो त इहे जेके रसे हुजे न सूतली हुजे उन खे रंग ॾिजे त मज़बूत थी थिए। चए छाड़ू ऐं छछ चए ओड़ा अॻाऊं थियो चए तमामु नंढियूं ॻाल्हियूं पिया करियो तव्हां जो मक़सदु वॾो आहे तव्हांजो पर उनजे लाइ तव्हां वटि जेके साज़ आहिनि उहे तमामु कमज़ोर आहिनि तव्हां जा।